सॼी दुनिया में ॾींहों ॾींहुं अहिड़ा अजीब ग़रीब रिश्ता ॿुधण लाइ मिलंदा आहिनि जिन बाबति ॼाणे हैरानी थींदी आहे। पर अॼु असां अव्हांखे जंहिं औरत बाबति ॿुधाइण वारा आहियूं उहा थोरी अलॻि ऐं दिलचस्प आहे। असुल में हिकु माउ जंहिं पुट खे जनमु ॾिनो, परवरिश कई ऐं वॾो कयो, उन जे ई ॿार खे बि जनमु ॾिनाई। हू ॾाढी न पर पंहिंजे पुट जी धीअ जी बि माउ चवराइण लॻी। इहो वाक़ियो अमेरिका जे ओटा सूबे में पेश आयो। हिते रहंदड़ नैन्सी हाक नाले औरत पंहिंजे ई पुट जी धीअ खे पंहिंजे पेट में पाले रही हुई। नवंबर 2022 में औरत पंहिंजी पोटीअ खे जनमु ॾिनो, पर इहो वाज़े रहे त माउ पुट विच में कुझु बि ग़लति कोन थियो हो। हाणे अव्हां सोचे रहिया हूंदा त नेठि इहो कीअं थी सघे थो, त परेशान न थियो। ॿुधाए छॾियूं त नैन्सी जी नुंहुं कैम्ब्रिया साल 2021 में ॿिनि ॼाड़नि ॿारनि खे जनमु ॾिनो हो। ॻोरारी थियण बाद तिबी गंभीरता सबबि उनखे ॿचेदानीअ मां कढियो वियो हो। जेतोणीकि इन दौरान बि कैम्ब्रिया जी ज़िंदगी ख़तरे में हुई, पर पोइ बि हुन परवाह न कई ऐं ॿिनि ॼाड़नि ॿारनि खे जनमु ॾिनो। कैम्ब्रिया जा अॻु बि 2 ॼाड़ा ॿार हुआ। हाणे ज़ाल मुड़ुस हिकु वधीक ॿार दुनिया में आणण जा ख़्वाहिशमंद हुआ, पर इन में तिबी रंडकूं हुयूं जेके खेनि मायूस करे रहियूं हुयूं ऐं घर में अक्सर इन मामले ते ज़िक्र बि हलंदो हो। हिकु ॾींहुं 56 सालनि जी माउ नैन्सी जे दिलि में ख़्याल आयो ऐं हुन पंहिंजे 33 सालनि जे परेशान पुट वारे मसइले जो हल कढी वरितो। माउ पंहिंजे पुट खे सरोगेसी ज़रिए पंहिंजे ॿार खे जनमु ॾियण जी ॻाल्हि कई, पर पोइ हिकु सवाल इहो साम्हूं आयो त छा 56 सालनि जी उमिरि में सरोगेसी मुमकिन आहे। जंहिं ते हुन डॉक्टरनि सां सलाह कई। पोइ माउ जो तफ़सीली तिबी मुआइनो थियो ऐं खेसि सरोगेसी लाइ फिट करार ॾिनो वियो। अहिड़ी रीति औरत पंहिंजे पुट जी धीअ खे जनमु ॾिनो, जेका न रुगो हुन जी ॾाॾी हुई पर माउ बि बणिजी वई। हुन वॾी उमिरि जी औरत जो कामयाबीअ सां सरोगेसी वारे अमल खे पूरो करणु डॉक्टरनि लाइ हैरान कंदड़ हो। डॉक्टरनि जो चवणु हो त नैन्सी खे ॾिसी चई सघिजे थो त उमिरि रुगो हिकु अंग आहे। संदन चवणु हो त हिकु पासे जिते हिन उमिरि में माण्हुनि खे बीमारियूं घेरे वठंदियूं आहिनि, उते नैन्सी हैरान कंदड़ तौर ते बिल्कुलु फिट हुई। जॾहिं संदसि जिस्म में नुतफ़ो मुंतक़िल थियो त ठीक 6 ॾींहंनि बाद ई हमल जी रिपोर्ट हाकारी अची वई। नैन्सी जो मुड़ुसु जेसन चवे थो त नैन्सी जी उमिरि 56 साल हुई। अहिड़ी सूरत हाल में असां मां कंहिंखे उमेद न हुई त ॿारड़ी महफ़ूज़ हूंदी, पर इहो सभु मुमकिन थियो। वक़्त सां गॾोगॾु ॿारड़ी बाबति ॻणती ख़तम थींदी वई, छो त इन जी वाध वेझ सुठे नमूने थी रही हुई। हिते नैन्सी जो चवणु हो त केतिरा ई भेरा मूंखे ईअं लॻी रहियो हो त किथे मां इन ॿार खे विञाए न छॾियां, पर सभु कुझु सुठी तरह सां थियो। हिते कैम्ब्रिया बि पंहिंजी ससु मां पैदा थियल ॿारड़ी खे ॾिसी ख़ुशि आहे।